जी नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहम खबर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान खान चयो है त ओभर विच में अमन अमान ऐं यमन तकरार जे हल करण लाइ किरदार अदा करण लाइ तैयार आहियूं। पाकिस्तान हौसी बाग़ियुनि जे मामले में सऊदी अरब जो साथ ॾींदो, कंहिं बि सऊदी अरब ते हमलो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान लिबिया टीवी खे इंटरव्यू ॾींदे चयो है त सऊदी अरब ज़रूरत पवण ते हमेशा पाकिस्तान जी मदद कई है ऐं पाकिस्तान में जेको बि इक़्तिदार में ईंदो सभ खां पहिरीं सऊदी अरब जो दौरो कंदो आहे। हिन चयो है त मुसलमान दुनिया में को बि तकरार न हुजण घुर्जे, छाकाणि त मुसलमान दुनिया में अॻे ई तकरारनि जे करे असां सभु कमज़ोर थी रहिया आहियूं। वज़ीर आज़म वधीक चयो त अफ़गानिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जे तकरार सां पाकिस्तान तमामु घणो मुतासिर थियो आहे। इमरान खान चयो आहे त पाकिस्तान मुसलमान दुनिया में तकरार ख़त्म करण ऐं मुफ़ाहमती अमल में किरदार अदा करणु चाहे थो। वज़ीर आज़म जो चवणु हो त पाकिस्तान जो अवाम सऊदी अरब जो तमामु घणो एतिराम करे थो। पाकिस्तान हमेशा सऊदी अरब सां गॾु ऐं हुनजी हिमायत जारी रखंदो।